नादिन चक में ज़हनी माज़ूर नींगरी के लजालट जो निशानो बणायो वियो आहे। केस दाख़िल थियण बावजूद जवाबदार की गिरफ़्तारी अमल में अची न सघी। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर निसार जागीरानी। जी निसार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं चक थाणे जी हद ॻोठ नज़र मोहम्मद जागीरानी में मस्तानी नींगरी बेबी जागीरानी सां ॾाढे जो इंकशाफ थियो हो, जंहिंखां पोइ अॼु डीएसपी लखी गुलाम शाह मोहम्मद अली सूमर की अगवानी में मुख़्तलिफ़ थाना की पुलिस जेका है ॻोठ नज़र मोहम्मद जागीरानी ते चढ़ाई कई ऐं ॾाढा जो शिकार थियल जेका है मस्तानी छोकिरी बेबी जागीरानी खे हथ करे थाने ते खणी आई। थाने ते खणी अचण खां पोइ बेबी जागीरानी जे अमड़ मुस्मात हनीफ़ा जागीरानी जी फरियाद ते जवाबदार सिकंदर जागीरानी मथां जेको ॾाढाई करण की कोशिश जेको केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल करण खां पोइ पुलिस जी अटालन मुख़्तलिफ़ थाने जी पुलिस ॻोठ नज़र मोहम्मद जागीरानी ते चढ़ाई कई, पर जवाबदार जेको सिकंदर जागीरानी पुलिस के हथ न अची सघी आहे। ऐं होॾां जेका आहे ॾाढा जी शिकार थियल नींगरी जेका ॿार मस्तानी छोकिरी आहे उनखे जेको सिविल अस्पताल शिकारपुर मुंतकिल कयो वियो, जितां मेडिकल बैदि पुलिस ॿुधायो त मस्तानी छोकिरी खे वोमेन सेल मुंतकिल कंदासीं ऐं सूमर जे ॾियारे अदालत में पेश कंदासीं। जी निसार, जी मेहरबानी।